नाज़रीन हमारी सी रहा आयो खबरचार वेब टीवी आवाहा आयशा हैदर नवाब अली मोहम्मद रिपोर्ट एम यूसुफ फ्रेंच मुताबिक नवाब अली मोहम्मद शहर ऐं भरपासे वारा इलाइक़ा बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि जॾहिं त केतिरनि ई ॻोठनि जे पीअण जे पाणी में सिखियो ज़ाहिर थियण करे रहवासी मुख़्तलिफ़ मर्ज़नि में मुब्तला आहिनि। नवाब अली मोहम्मद शहर जे तख्ता हमेशा कामयाब थींदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA ऐं MPA वरी आबादी रखंदड़ शहर खे टाउन कमेटी जो दर्जो ॾियारण सां गॾु पीअण जो साफ़ पाणी लाइ वाटर प्लांट लगाइण जो मुतालबो वधीक तफ़सील मालूम कयूं था ख़बरचार जे नुमाइंदे यूसुफ रन खां। जी यूसुफ, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदो हलां नॉलेज शहर ऐं भरपासे वारा इलाइक़ा बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि जॾहिं केतिरनि ॻोठनि जी पीअण जी पाणी में सिंकियूं ज़ाहिर थियण करे रहवासी मुख़्तलिफ़ मर्ज़नि में मुब्तला थी विया आहिनि। नवाब अली भरिसां ॻोठ गौस मोहम्मद शाह ऐं मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि जिन में पाणी में सिंकियूं ज़ाहिर थियो आहे जेको पीअण जे क़ाबिल न आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां ॻोठ गौस मोहम्मद शाह जे नेकमर्द सईद गुलाब शाह, सईद दादन शाह राब्ते करण ते ॿुधायो त पाणी में सिंकियूं ज़ाहिर थियो आहे जेको ख़तरनाक हद ताईं आहे जेको पीअण जे क़ाबिल न आहे। जॾहिं त ॿुधाईंदो हलां अव्हांखे त केतिरनि ॻोठनि में पाणी में सिंकियूं आहे जंहिंजे करे केतिरा ई ॻोठाणा हेपाटाइटिस B, A, C जो शिकार थी मौत जे मुंहं में हलिया विया आहिनि। होॾां नवाब अली शहर बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, न शहर खे टाउन कमेटी जो दर्जो मिलियो आहे, न का बुनियादी सहूलियत मिली आहे। शहरनि अला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नवाब अली शहर खे टाउन कमेटी दर्जो ॾियारण सां गॾु इलाइक़े भरिसां साफ़ पाणी पीअण फराहम करण लाइ वाटर प्लांट लॻायो वञे त जीअं माण्हू साफ़ पाणी पी सघनि। जी यूसुफ, अव्हां जी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां ॾिठो त माण्हू बुनियादी सहूलियतुनि खां केतिरा ई परेशान आहिनि। आला इख्तियारनि खे घुर्जे त नोटिस वठी खैन बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। नाज़रीन, ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।